चिंबड़ बुकेराणी सब डिवीज़न जी चाकर शाख कर्स रेगुलेटर ते चाकर शाख जा दर बंद करण ते आबादगारन एसटीओ इरिगेशन आरिफ मेमण विच में झेड़ो थी पियो। चाकर शाख कर्स के रेगुलेटर ते एसटीओ इरिगेशन आरिफ मेमण पुलिस नफ़री सां गॾु चाकर शाख बंद करण लाइ पहुतो त आबादगारन पुलिस में छिकताण वारी सूरत पैदा थी वई। 1 कलाक ताईं आबादगारन पुलिस में चक्रियूं जारी रहियूं। आबादगारन पारां जंजीरन सां मातम पिणु कयो। आबादगारन पारां चाबी लगाए बंद दर खोलण ते पुलिस ऐं आबादगारन विच में वॾी छिकताण पैदा थी। आबादगारन पारां सख़्त एहतजाज पिणु कयो वियो। पुलिस जेका वंगार वहण आई है ADC1 जो लिगारी साहब है हफीज़ लिगारी हिकिड़ो उन वंगार वही है, ॿी वंगार वही है इन्हनि जी जेको सभु पुलिस ऐं असां सां नाजाइज़ी आहे। 9 महिननि जा वाटर टोटल खुलिया पिया आहिनि, सरफराज जा 24 वाटर खुलिया पिया आहिनि, डायरेक्ट DO आहिनि। तव्हां कंहिं बि वस वारे खे असांजी अपील आहे उहो अची उते ॾिसे सरज़मीन ते आया उन्हनि जूं ज़मीनूं केतिरियूं आबाद आहिनि, वाटर कोर्स ते केतिरी ज़मीन आहे ऐं असां वटि केतिरी ज़मीन आया उते अची ॾिसनि उन ते केतिरी काश्त थिए पई, 100 ते घणा एकड़ आबाद आहे। 2 ॾींहं हिते वेठा आहियूं। असांजी चाकर शाख हिननि बंदि कई आहे। पहिरें नंबर जी ॻाल्हि जिते ज़ुल्म आहिनि उते वञनि कोन था। सरफराज़ आहे उन में बिल्कुलु माना चोरी हले पई, धारा लॻा पिया आहिनि, ठीकु आहे न। उहो ॾेई साईं जो वञण लाइ तयारु कोन्हे। वरी पोयां 9 महिलनि जा 24 वाटर कोर्स आहिनि, 24 ई टुटा पिया आहिनि। उहो ॾेई बि जो वञण लाइ तयारु कोन्हे। 3 साल थिया आहिनि वाराबंदी आहे ई कान। असां वटि मुख्तियार अबड़ो ACO शोएब समूह असां वटि इंजीनियर हो, उन असांखे वाटर जी फाइट करे न ठही विया वाटर। उहे हींअर अची हिननि तोड़ाया आहिनि। तोड़ाइण खां पोइ हिननि असां वटि वाराबंदी कई जेका माना चवनि था त हफ़ीज़ साहब लिगारी साहब उन हुकुम ॾिनो आहे, SP साहब पुलिस मोकिली आहे जेको हीउ माना सॼो कमु हिन एस आरिफ मेमण जो आहे। रोटेशन में असां शाख बंदि कई आहे चाकर डाउन, उन ते माना जेको मथियुनि आबादगारनि जो आहे त शाख बंदि न थिए, रोटेशन में बंदि न थिए। ज़रूरु असां वटि हिते सिस्टम आहे, रोटेशन में 8 ॾींहं बंदि थींदी आहे, 8 ॾींहं हलंदी आहे। इंजीनियर साहब जो निकितल जेको रोटेशन प्रोग्राम आहे असां उन ते अमल कराए रहिया आहियूं गवर्नमेंट जो। क्या रोटेशन प्रोग्राम पियो आहे, अव्हांखे बिल्कुलु कापी मिलंदी, कापी ॾिनी विया आहे। SHO साहब वटि बि कापी आहे। ज़रूरु माना उन्हनि खे मथां जो बि हुकुम आहे, पुलिस माना जेका मिली आहे सपोर्ट, पुलिस लेटर उन्हनि खे मिलियल आहे, रोटेशन प्रोग्राम जो नोटिस उन्हनि खे मिलियल आहे, हर शइ उन्हनि खे पहुतल आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk